दासिल सिंध हुकूमत 1 अप्रैल कणक ख़रीदारी शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर महबूबुर ज़मान चयो आहे त 3500 रुपया मण जे हिसाब सां कणक ख़रीद कंदासीं। सिंध हुकूमत अवाम खे 84 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी आहे। जाम खान शोरो ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर महबूबुर ज़मान वधीक चयो आहे त रजिस्टर्ड हारी कार्ड रखंदड़नि खां कणक ख़रीद कई वेंदी। खुराक खाते में बेज़ाब्तगियुनि ते 22 ऑफिसरनि खे मुअत्तल ऐं 9 खे बरतरफ़ कयो आहे। 6 ऑफिसरनि ख़िलाफ़ एंटी करप्शन ऐं रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे त 90% खां वधीक कणक खुराक खाते वटि बहितर हालत में मौजूद आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। सिंध हुकूमत 1 अप्रैल कणक ख़रीदारी शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर महबूबुर ज़मान चयो आहे त 3500 रुपया मण जे हिसाब सां कणक ख़रीद कंदासीं। सिंध हुकूमत अवाम खे 84 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी आहे। जाम खान शोरो ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर महबूबुर ज़मान वधीक चयो आहे त रजिस्टर्ड हारी कार्ड रखंदड़नि खां कणक ख़रीद कई वेंदी। खुराक खाते में बेज़ाब्तगियुनि ते 22 ऑफिसरनि खे मुअत्तल ऐं 9 खे बरतरफ़ कयो आहे। 6 ऑफिसरनि ख़िलाफ़ एंटी करप्शन ऐं रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे त 90% खां वधीक कणक खुराक खाते वटि बहितर हालत में मौजूद आहे।